तालके शाह बंदर जी यूनियन काउंसिल जान मोहम्मद जत जो 200 घरनि ते मुश्तमिल ॻोठ हाजी सालेह मोहम्मद सोलंकी जदीद दौर में भी तालीम जहिड़ी सहूलत खां महरूम आहे। ॻोठ में स्कूल जी सहूलत न हुजण सबबि ॻोठ जा मासूम ॿारड़ा माल चारण ऐं ज़मीन जो कमकार करण ते मजबूर आहिनि। ॻोठ में स्कूल जी सहूलत न हुजण ते ॻोठाणनि पारां ॻोठ जे मासूम ॿारड़नि नियाणियुनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ॻोठाणनि सालेह मोहम्मद सोलंकी, जुमन सोलंकी, सिद्दीक सोलंकी, हसन सोलंकी, अमीर सोलंकी, एजाज सोलंकी, मीर मोहम्मद सोलंकी, नज़ीर सोलंकी, ताज मोहम्मद सोलंकी, सिद्दीक सोलंकी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन तरक़ी याफ़्ता जदीद दौर में भी असांजी यूनियन काउंसिल जान मोहम्मद जदेह पालकी जे ॻोठ सालेह मोहम्मद सोलंकी में स्कूल जी सहूलत न हुजण ऐं वेझे स्कूल जी सहूलत न हुजण ते ॻोठ जा मासूम ॿारड़ा माल चारण ऐं ज़मीन जो कमकार करण ते मजबूर आहिनि, जंहिं करे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ में स्कूल जी इमारत ॾेई असांजे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे।